तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ठटो मां मुबैना तौर ते अगवा थियल नींगर जी वालदा पुट समेत प्रेस क्लब पहुची वई आहे। अगवा जा इल्ज़ाम रद्द कया आहिनि। अहम ख़बर है आवाज़ शेयर कंदासीं। औरत यास्मीन सूमरो 12 वरियनि जे पुट इज़हार सां गॾु प्रेस क्लब पहुची दाहियो आहे। मुंहिंजो पुटु अगवा नाहे करायो वियो, स्कूल वञण खां इनकार ते खेसि ॿधी मदरसे मोकिलियो आहे। औरत जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे। आवाज़ शेयर कंदासीं। ठठे खां मुबैना अगवा थियल नींगर जी वालिदा पुट समेत प्रेस क्लब पहुची वई आहे। अगवा जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया आहिनि। तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। औरत यास्मीन सूमरो 12 वरियनि जे पुट इज़हार सां गॾु प्रेस क्लब पहुची दाहियो आहे। औरत जो चवणु आहे त मूं पंहिंजो पुटु अगवा नाहे करायो, स्कूल वञण खां इनकार ते खेसि ॿधी मदरसे मोकिलियो आहे। तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। तफ़सील मालूम कंदासीं रशीद जाखरो खां। जी रशीद, अपडेट कजो, छा मामिलो आहे? हाँ जी, छठे मां मुबीना तौर अगवा थी वियल आज़ाद सूमरे जे मामले नओं रुख इख्तियार करे वरितो आहे। नींगरी जी मासूम नींगरी खे साण करे प्रेस क्लब छठे पहुची अगवा जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया आहिनि। गुज़िरी राति छठे जे पलंग पाड़े में 12 वरियनि जी नींगर आज़ाद सूमरे जी मुबीना तौर अगवा सोशल मीडिया वायरल थियल वीडियो बाद अगवा इल्ज़ाम हेठि आयल नींगर जी वालदा यास्मीन सूमरो संदसि 12 वरियनि जो पुटु आज़ाद वालदा सां गॾु प्रेस क्लब पहुची समूरे निज़ाम खे रद्द कयो आहे। इन मौक़े ते संदसि वालदा जो चवणो त मूं पंहिंजो पुटु अगवा नाहे करायो, पुटु पढ़ंदो न आहे, छठे जे कंहिं स्कूल या मदरसे में पढ़े नथो, इन करे खेसि माइटनि जे सलाह मशवरे सां खेसि नूरियाबाद जे मदरसे में दाख़िल कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। मुंहिंजे पुट खे मदरसे में वञण लाइ चयो त ज़िद कयाई, खेसि ॿधी मदरसे मोकिलियो आहे। वालदा जो वधीक चवणो त सोशल मीडिया ते हलंदड़ वीडियोज़ में का सदाकत न आहे। चंद सेकंड जी वीडियो हलाए अगवा जो ड्रामो रचायो वियो आहे। जॾहिं त मुमताज़ सूमरो जेको मूंखां तलाक वरितो आहे, पुटु अदालत मुंहिंजे हवाले कयो आहे, जंहिंजी सार संभाल हू कंदी आहे। अदालत जे हुकुम जे बावजूद मुमताज़ सूमरो पैसा न ॾेई रहियो आहे ऐं उल्टो असां ते इल्ज़ाम तराशी करे असांजो जीवन जंजाल करे रहियो आहे। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ रशीद।